नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार में गुफ़्तार में हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असांजो अॼु जो महिमान जेको आहे सो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। सूबाई वज़ीर लाइव स्ट्राइक ऐं फिशरीज़ पहिरियों दफ़ो जेको आहे सो सिंध असेंबली में आया आहिनि ऐं ॼाम शोरो हैदराबाद जे दिलि कासमाबाद मां जेको आहे सो चूंडियल MP आहिनि। ॼाम ख़ान शोरो अॼु असांजो महिमान आहे। असांजी गुफ़्तगू साईं, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। शोरो साहिबु, तव्हां सियासत कीअं ऐं किथां शुरू कई? भजन सियासत विरसे में मिली। ख़ानदानी वॾा शुरू खां वठी सियासी घराणे सां तालुक़ु आहे। ॾाढो परॾाॾे खां वठी सियासत कंदा अचूं हैदराबाद में, ऐं इन करे सियासत में अचिणो पइजी वियो। ख़ानदानी हवाले सां सियासत थींदी अचे। मुंहिंजो ताजो मरहूम तालुका जो नाज़िम रहियो हो, ॿ दफ़ा मुंहिंजो ॾाढो बि रहियो आहे। मुंहिंजो वाल साहिब बि उते ई सियासत कई आहे। मुंहिंजो परॾाॾे जी बि उते ई सियासत रही आहे कासमाबाद मंझि। पहिरीं दुआबो हूंदो हो, कासमाबाद त 88 खां पोइ ठहियो। दुआबे में सियासत रही, हैदराबाद रूरल में सियासत रही। जॾहिं असांजो इलाइक़ो जेको हैदराबाद हो, पोइ वरी कासमाबाद ठहियो, त जेकी सियासत हैदराबाद में रही आहे वॾनि खां वठी। तव्हां कासमाबाद मां सीट अप्लाई कई ऐं पीपल्स पार्टी खां टिकट वठण जी कोशिशि कई। तव्हांखे यकीन हुयो त तव्हांखे टिकट मिलंदी? भजन पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे, तव्हांखे ख़बर आहे, ऐं तमामु घणा माण्हू अप्लाई कंदा आहिनि पीपल्स पार्टी में टिकट जे लाइ, इलेक्शन में हिसो वठण जे लाइ। पोइ उते पार्टी जो हिकिड़ो बोर्ड हूंदो आहे जेको डिसाइड कंदो आहे त कंहिंखे सूबाई असेंबली जी टिकट ॾिजे, कंहिंखे क़ौमी असेंबली जी टिकट ॾिजे, कंहिंखे जेको सो यकीनन उमेद त सभिनि खे हूंदी आहे, अलाह में बि हूंदी आहे, पार्टी में बि उमेद हूंदी आहे, माण्हुनि मंझि उमेद हूंदी आहे। त उमेद त हुई, तॾहिं माण्हू कोशिशि कई हुई त पार्टी फ़ैसिलो कयो, पार्टी जी क़यादत फ़ैसिलो कयो। हुनजा थोराइता आहियूं, मूंखे टिकट ॾिनी पार्टीअ जी। असां इलेक्शन उते कंटेस्ट कयो, उते इलेक्ट थियसि। मूंखे पहिरियों दफ़ो मूंखे मिनिस्टर पार्टी कयो, त यकीनन मूंखे उमेद त हुई। ॼाम ख़ान शोरे में कहिड़ो जादू आहे जो पहिरियों दफ़ो हुन MP जी सीट जे लाइ अप्लाई कयो ऐं सीनियरनि ते हुनखे बरतरी मिली ऐं हुनखे टिकट मिलियो ऐं जीअं आया त वरी वज़ीर बि थी विया। हालांकि केतिरा ई सीनियर जेके आहिनि से हिन वज़ार जे जोड़ में इलाही पोइ आहिनि। छा आहे भजन, असल में ॻाल्हि आहे माण्हुनि जी, अवाम जी। जेको माण्हुनि जी ख़िदमत घणी कंदो, यकीनन पार्टीज़ पॉपुलरिटी ॾिसनि थियूं त असांजे कहिड़े वर्कर जी, कहिड़े कारकुन जी, कहिड़े उहिदेदार जी माण्हुनि मंझि रूट्स आहिनि। त जेको माण्हुनि जी ख़िदमत कंदो, हिकिड़ी क्राइटेरिया पार्टी वटि सीनियरिटी बि आहे, ऐं पार्टी वटि हिकिड़ो क्राइटेरिया इहो आहे त जेको घणो माण्हुनि मंझि आहे ऐं जंहिंखे घणो माण्हू पसंदि कनि था, जंहिंजी पॉपुलर, त यकीनन पार्टी इन शइ खे बि ॾिसे थी त वॾनि खां वठी हिकिड़ी अवामी सियासत कई अथऊं। सो यकीनन पार्टी जी महिरबानी। पार्टी मूंखे हींअर पहिरीं नायब सदर जो उहिदो ॾिनो, हाणे मूंखे जनरल सेक्रेटरी जो बि हैदराबाद डिस्ट्रिक्ट जो उहिदो ॾिनो अथसि। अवां जंहिं हुकूमत में आहियो, उन हुकूमत ते इलाही घणा इल्ज़ामात आहिनि, चार्जिस आहिनि, बेड गवर्नेंस, करप्शन। तव्हां पाण मुतमिन आहियो पंहिंजी हुकूमत मां? ॾिसो, सिंध गवर्नमेंट वटि पंहिंजा हिकिड़ी महदूद वसाइल्स में यकीनन गवर्नमेंट मां माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, ऐं गवर्नमेंट जो कमु माण्हुनि खे केटर करणु आहे माण्हुनि खे। ऐं असां वॾे में वॾी हींअर जेका असांजे पब्लिक जी माण्हुनि जी डिमांड इहा आहे त बेरोज़गारी तमामु घणी आहे, त माण्हुनि खे, ऐं उन जे लाइ पीपल्स पार्टी त पोएं दौर में बि इहा कोशिशि कई त वधि में वधि रोज़गार जा मौक़ा ॾिना वञनि। पर तव्हांखे ख़बर आहे, इंटरनेशनल सिनारियो को अहिड़ो अची ठहियो आहे, गवर्नमेंट अकेले सिर वेही सभिनी माण्हुनि खे सरकारी नौकरियूं ॾिए, इहो मुमकिन किथे बि कोन्हे को। उन खां पोइ ॿियो हली वियो आहे त प्राइवेट सेक्टर अॻियां अचे। प्राइवेट सेक्टर, असां वटि वार अगेंस्ट टेरर जेको शुरू थियो 2001 मंझि, उनजा जेके नेगेटिव इम्पैक्ट तमामु घणा आया। उन में हिकिड़ो मेन इम्पैक्ट इहो हो त असां वटि प्राइवेट सेक्टर भॻो आहे, ऐं उहो अॻियां अचण जे लाइ तयारु कोन्हे थो अॻियां अची जेको करे पंहिंजो रोल प्ले करे। पोइ असां वटि इन्वेस्टमेंट ॿाहिरि वई आहे 2001 जी। हिन खां पोइ मेन काज़ हिकिड़ो त इहो आहे। ॿियो नेचुरल क्लाइमिटीज़ बि आयूं आहिनि। उन खां पोइ असां वटि पाणी जी शॉर्टेज रहण जे करे एग्रीकल्चर खे तमामु वॾो धकु लॻो आहे। त यकीनन बेरोज़गारी त तमामु सिंध में घणी आहे, ऐं पीपल्स पार्टी वधि में वधि हमेशह पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे अची रोज़गार ॾिनो आहे, बल्कि पूरे पाकिस्तान में। पर हींअर इहो ॾाढो हिकिड़ो असांजे लाइ चैलेंजिंग जॉब आहे त हिननि माण्हुनि खे केटर कीअं कजे। तव्हां बिल्कुलु सही था चओ त इन हवाले सां यकीनन तमामु घणी कोशिश जी ज़रूरत आहे। हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां
कुझु पीपल्स पार्टी कम हींअर बि असां NTS जा ऑर्डर गवर्नमेंट ॾिना आहिनि यूनियन काउंसिल बेस मेरिट ठाही वई आहे। सो कोशिशि यकीनन गवर्नमेंट करे थी ऐं हर यकीनन उहा डेमोक्रेटिक गवर्नमेंट पॉलिटिकल जंहिंमें माण्हू वेहनि था उहे उन्हनि जी त इहा कोशिशि आहे त असीं माण्हुनि खे वधि में वधि केटर कयूं। त वसाइल महदूद आहिनि, चैलेंजिस तमामु घणा आहिनि जिन में पीपल्स पार्टी रही करे उन्हनि चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो आहे ऐं कयूं पिया कोशिशि। जमखाम शुरू साहब, तव्हां पहिरियों रोज़ो तव्हांखे यादि आहे कॾहिं रखियो? पहिरियों रोज़ो न मूंखे यादि कोन्हे, पर नंढो मूं पहिरियों रोज़ो रखियो आहे। रोज़ा रखंदा आहियो? रोज़ा रखंदा आहियूं माशाल्लाह, अलाह करो। तव्हांजी प्राइमरी तालीम ऐं नंढपण किथे गुज़रियो हुओ? मुंहिंजी प्राइमरी तालीम त हैदराबाद शहर में थी, रोशन तारा स्कूल हो। उन खां पोइ मुंहिंजी मैट्रिक मॉडल स्कूल हैदराबाद मां थी। मुंहिंजी कॉलेज कासिमाबाद कॉलेज मां थी। ग्रेजुएशन मूं सिंध यूनिवर्सिटी BCom कयो सचल सरमस कॉलेज मंझां, पोइ LLB कईसीं सिंधला कॉलेज मां। LLB खां पोइ प्रैक्टिकली सियासत में आयासीं। प्रैक्टिकल वकील न आहियो? न। LLB करण जे बावजूद बि न, उन तरफ़ न विया? प्रैक्टिकल वकील एनरोल बि थियासीं, एनरोल बि आहियूं उते, पर टाइम न ॾेई सघियासीं। प्रैक्टिस खे टाइम न ॾेई सघियासीं। घणा भाइर ऐं घणा भाती आहियो तव्हां? असांजो माशाल्लाह को तमामु वॾो ख़ानदान आहे, जॉइंट फैमिली सिस्टम जीअं पाण सिंधियुनि में हूंदो आहे। चाचनि जो असांजो यको हिकिड़ो ई पुराणो सिस्टम घर आहे। मुंहिंजे वाल साहब जूं 2 शादियूं आहिनि। हिकिड़ी जेके असीं 8 भाइर आहियूं पाण में माशाल्लाह। हा, टोटल 8 भाइर आहियूं ऐं असांजूं 4 भेनरूं आहिनि। जॉइंट फैमिली सिस्टम आहे जेको असीं पंहिंजो हिकिड़े ई रहूं था। तालीम आहे सभिनी खे माशाल्लाह। हा माशाल्लाह। नंढपण में कीअं हुआ? शरारती, शाय, कहिड़ियूं स्पोर्ट्स सां को लॻाव? क्रिकेट तमामु घणी खेॾीसीं। ॻोठ खां स्टार्ट कईसीं, स्कूल खां क्रिकेट स्टार्ट कई। क्रिकेट सां तमामु घणो लॻाव रहियो। शरारती रहियासीं तमामु घणा। दोस्तनि जो हिकिड़ो वसी हल्को रहियो आहे ऐं तमामु दोस्त गॾु हूंदा आहियूं। ऐं प्रैक्टिकल लाइफ में तमामु घणा शरारती रहियासीं। मौसीक़ी सां को लॻा? मौसीक़ी सां आहे लॻाव ऐं कोशिशि करे को स्लो म्यूज़िक ॿुधी वठंदा आहियूं। आबदा परवीन खे ॿुधी वठंदा आहियूं, फरिया परवेज़ खे ॿुधी वठंदा आहियूं, अॼुकल्ह सनम मालवी खे ॿुधूं था। सूफ़ी सॉन्ग्स तव्हांखे? घणो करे सूफ़ी सॉन्ग्स। फास्ट खां थोरो परे रहिया आहियूं या शायदि उहो असांजी फ्रीक्वेंसी खे मैच नथो करे। तव्हां पंहिंजी सियासत प्रैक्टिकल पार्लियामानी सियासत कासिमाबाद ते हमेशह जेको आहे सो क़ौम परस्तनि जो हिकिड़ो क्लेम रहियो आहे त भई हालांकि खटंदा बि कोन्हनि के। हिन दफ़े तव्हांजो कीअं रहियो क़ौम परस्तनि सां मुक़ाबिलो? मुक़ाबिलो अहिड़ो पीपल्स पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो वोट बैंक आहे। ॿियो यकीनन तव्हां जॾहिं माण्हुनि जी ख़िदमत कंदा, जॾहिं तव्हांखे माण्हू ॾिसंदा त तव्हां वाक़ई माण्हुनि जी ख़िदमत करणु वञो, पोइ यकीनन माण्हू तव्हांखे वोट ॾियनि था। सो जेके दोस्त जमहूरी तरीक़े सां इलेक्शन नथा कटे सघनि उन्हनि खे घुरिजे त माण्हुनि जी वधि में वधि ख़िदमत कनि। किथे डेफिशंसी आहे, किथे खोट आहे, उहा खोट पूरी कनि, नतीजा हुननि खे बहितर मिलंदा। सो कासिमाबाद में सच को एॾो वॾो यकीनन हींअर 10 जमायती इतिहाद हुओ अगेंस्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी, पर एॾो वॾो हुननि जो को उते कंट्रोल या एॾो वॾो को हुननि जो उते न रहियो। छो त प्रैक्टिकली असांजा जेके दोस्त आहिनि उहे प्रैक्टिकल जेके माण्हुनि जा मसइला आहिनि, बुनियादी मसइला आहिनि, माण्हुनि चाहे असांजो जेका सिंधी माण्हू आहे या असांजो जेको सो उनजी बेसिक जेके नेसेसिटीज़ आहिनि, ज़रूरतूं आहिनि, उन में हिकिड़ो प्रैक्टिकल उनजो वर्कर जो किरदारु अदा जेकॾहिं केरु कंदो ऐं हेठि वञी करे उहो उते ग्राउंड लेवल ते माण्हुनि जी ख़िदमत कंदो, यकीनन माण्हू वोट ॾींदा। ईअं माण्हू वोट कोन ॾींदा। हैदराबाद डिस्ट्रिक्ट मां तव्हां 2 वज़ीर आहियो ऐं ॿिन्ही जे लाइ चयो वञे थो त ताक़तवर वज़ीर आहियो, शर्जील मेमन ऐं तव्हां। एडमिनिस्ट्रेशन ते कंहिंजी किरपा? ॾिसो न, एडमिनिस्ट्रेशन में यकीनन असीं चवंदासीं उहा एडमिनिस्ट्रेशन अचे जेका माण्हुनि जी ख़िदमत वेही करे, उते अवाम जी ख़िदमत वेही करे। शर्जील साहिब बि असांजो भाउ आहे, उहो बि उते ई जेको सो वज़ीर रहियो आहे ऐं गॾिजी सॼी हिकिड़ी हूंदी आहे। ऐं एडमिनिस्ट्रेशन कोशिशि इहा आहे एडमिनिस्ट्रेशन में
त एडमिनिस्ट्रेशन उहा हुजे जेका प्रैक्टिकली माण्हुनि जे खे रिस्पॉन्स करे सघे, पोइ उहो कंहिंजो बि हुजे। ऐं यकीनन अलाह जो करम आहे हिते माण्हुनि जो को बि कमु रुकिजे कोन थो। पोस्टिंग ट्रांसफर कोशिशि असीं कंदा आहियूं त गवर्नमेंट लेवल ते पाण थियनि, असीं पाण कंहिंजी पोस्टिंग ट्रांसफर्स में इन्वॉल्व न रहूं। पोइ उन मजबूरी इहा थिए थी त कॾहिं कॾहिं असां वटि पॉलिटिकली हेठां दोस्त अचनि था, पोइ उन लाइ चवंदा आहियूं त भाई मेरिट ते जेकॾहिं हीउ अचे थो त हिन जी पोस्टिंग करे छॾियो, जेकॾहिं हीउ हुते कमु करे सघे थो या हुन में को पोटेंशियल आहे हुते वेही कमु करण जो। अदरवाइज़ कोशिशि कंदा आहियूं त असीं इंटरफियरेंस न करियूं। नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ असांजी जाम ख़ान शोरो साहब सां कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो सां असांजी कचहरी जारी आहे। जाम ख़ान शोरो साहब, तव्हां जंहिं खाते खे लीड पिया कयो उन खाते जा इलाही सारा मसइला आहिनि, ख़ासि तौर ते कराची फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी, जंहिंजो अॻे चेयरमैन रवायती तौर ते मिनिस्टर रहियो आहे, पर हिन वक़्तु उहा चेयरमैन हुन वटि न आहे ऐं उनजे अफेयर्स ते उनजो कंट्रोल बि न आहे। उते ॿाहिरियां माण्हू अचनि था ऐं लुट मार करे करप्शन करे हलिया वञनि था, ऐं आम जेके माहीगीर आहिनि जंहिंजे लाइ उहो इदारो ठाहियो वियो उन्हनि जी सही ख़िदमत नथी थी सघे। छा इहा ॻाल्हि तव्हांजे नोटिस में आहे? न, ईअं कोन्हे को। मां हिकिड़ो आम इम्प्रेशन इहो आहे त फिशरीज़ जो पार्ट आहे, फिशरीज़ मिनिस्ट्री ईअं कोन्हे, कोऑपरेटिव मिनिस्ट्री आहे जंहिंजो हिकिड़ो पार्ट आहे। कोऑपरेटिव मिनिस्ट्री में इलाही सारियूं कोऑपरेटिव सोसाइटीज़ रजिस्टर्ड थियल आहिनि। फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी बि हिकिड़ी कोऑपरेटिव एक्ट जे तहत उते रजिस्टर्ड थियल आहे ऐं उनजो मेन ऑब्जेक्टिव इहो आहे त वेलफेयर लाइ ऐं फिशरमैन जी वेलफेयर लाइ ख़र्चु कजे, फिशरमैन जी वेलफेयर लाइ कमु कजे। त फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी हिकिड़ो त इहो इम्प्रेशन आहे त फिशरीज़ मिनिस्ट्री जो को पार्ट आहे, ईअं कोन्हे को। नंबर ॿी ॻाल्हि, फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी हींअर जेकॾहिं तव्हां वञी हुते ॾिसंदा त चेयरमैन साहिबु डॉक्टर निसार मोराई साहिबु ॾाढो बहितरु कमु करे पियो हुते, ऐं ग्राउंड ते हेठि ग्रास रूट लेवल ते पाण सुबुह जो अचे थो, शाम ताईं वेही उते वेलफेयर लाइ कमु करे थो। पहिरियों दफ़ो हू हींअर पहिरीं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी सिर्फ़ु एक्टिवली कराची ताईं महदूद हूंदी हुई, हींअर हू ठटे बि वियो आहे, बदीन बि वञे पियो, उते जी जेके फिशरमैन आहिनि उन्हनि जी वेलफेयर लाइ कमु करे पियो। हींअर बि रमज़ान जे महीने में पहिरियों दफ़ो हुननि हज़ारे पैकेट्स ॾिना आहिनि जेको सो राशन जा फिशरमैन्स खे, ऐं हींअर बैन पीरियड पियो हले त हींअर ॾाढो एक्टिवली पहिरियों दफ़ो हुननि जेके राशन जा ॾिना आहिनि इहे पैकेजिस ठाहे ऐं असांजे फिशरमैन में, त ॾाढो एक्टिव आहे हींअर डॉक्टर साहिबु। ऐं हिकिड़ो उन्हनि सां मुंहिंजो तालुक़ बि आहे, वॾनि मुंहिंजे वाल साहिब जो दोस्त आहे, मुंहिंजे हू अंकल वांगुरु चाचे वांगुरु आहे। तो यकीनन कोऑपरेटिव सोसाइटी जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे ऐं उहो वेलफेयर लाइ कमु करे थो, फिशरमैन जी वेलफेयर लाइ कमु करे थो। त पोइ पास्ट जी त मूंखे ख़बर कोन्हे, पर हींअर जे तव्हां पाण एज़ अ ऑब्ज़र्वर ॾिसंदा बहितरु कमु पियो थिए हुते। सिंधी माहीगरनि जी भलाई लाइ तव्हांजी वज़ारत छा पई करे? साईं, हाणे ॻाल्हि ॿुधो, यकीनन हिकिड़ो तमामु वॾो फिशरीज़ डिपार्टमेंट में असां वटि पोइ दफ़े थियो छा जो हिकिड़ो नेट इस्तेमालु थिए थो, जेके बुलूग जो नेट चवनि था, उहो मेश साइज़ जी जेका फिश आहे उन खे बि शिकार करे वञनि था। उन सां मेन नुक़सानु असांजे माहीगीर खे इहो पियो थिए त उन माहीगीर जी हिकिड़ो दफ़ो त उहा मच्छी जेका नंढो ॿचो मरी थो वञे, पर उहा जनरेशन्स ताईं नुक़सानु थिए थो, छो त मच्छीअ जी जेकॾहिं ॿिज मारिजी थो वञे ऐं उहो हंट थियो थो वञे त उन ते सिंध गवर्नमेंट लेजिस्लेशन जे थ्रू बैन कयो आहे। ऐं उन बैन ते इम्प्लीमेंटेशन जे लाइ असांजी इदारो, असांजो यकीनन डिपार्टमेंट कमु करे पियो ॾाढो एक्टिवली। हींअर बि असां जुलाई जे महीने में बैन आहे, हींअर बि असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डिपार्टमेंट रेड करे उन ते इम्प्लीमेंटेशन कराए पियो। माहीगीर जी फलाह जे लाइ छा थियणु घुरिजे, उन लाइ सिंध गवर्नमेंट हींअर कराची फिश हार्बर अथॉरिटी खे EU असांजे मथां बैन इम्पोज़ करे छॾियो, यूरोपीय यूनियन बैन इम्पोज़ करे छॾियो। त यूरोपीय यूनियन जो इहो चवणो त इहा असांजी स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ हिते जा जेको सो सिस्टम न पियो हले कराची फिश हार्बर अथॉरिटी जो, या मच्छी मारण जो जेको मैकेनिज़म आहे उते
उहो असांजे स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ कोन्हे, उन्हनि करे हिन बैन हणी छॾियो। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ने बैन खे इम्पोज़ करण लाइ जेके उन्हनि शयूं ॿुधायूं हुते असां उहे शयूं कराची फिश हार्बर अथॉरिटी ते कयूं। उहो तमामु वॾो पैकेज आयो हो कराची फिश हार्बर अथॉरिटी खे रेनोवेट करण लाइ, हार्बर खे रेनोवेट करण लाइ। हींअर बि उन ते हार्बर ते वरी हिकिड़ो नओं असां प्रोजेक्ट आंदो आहे जेको कमु करे पियो। तव्हांजा जेके मिठा पाणी आहिनि, जेके पाण ढंढू चऊं था, ढंढू ऐं घोरा, जिते काफ़ी मछली पैदा थिए थी, उते आम मीरभर आम ग़रीब माहीगर पैदा कंदो। पर हींअर जॾहिं खां तव्हांजी पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त उते जेको आहे सो वॾेरनि जो ऐं उतां जा लोकल जेके जागीरदार आहिनि, चाहे केतिरनि हंधि ते MPA जो बि कब्ज़ो ॾिठो वियो आहे, जीअं हमल ढंढ आहे, जीअं रिप ढंढ आहे। त उन ग़रीब माहीगरनि खे उहो हक़ु ॾियारण जे लाइ जेको गुज़िरियल हुकूमत में बजट में तव्हां हिकिड़ा हुननि रखिया बि हुया, ऐलान बि थिया, पर उन ते अमल न थियो। हाणे तव्हां उन खाते जा वज़ीर आहियो, तव्हां उन ते अमल दरामद कराइण लाइ छा पिया कयो? सही मुंहिंजी अर्ज़ु कयो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खां पहिरीं तसवर में बि कोन हो त हिते कंहिं ग़रीब फिशरमैन खे, मलाह खे, मुहाणे खे को राइट मिलंदो फिशिंग करण जो। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ईंदे शर्ती कमु इहो कयो फिशरीज़ जे हवाले सां त सॼा कॉन्ट्रैक्ट सिस्टम ख़तमु करे इहो ऐलान कयो त इहे ढंढूं, ढोरा, दरिया, समुंड इहे उन मलाह जा आहिनि जेको उते रहे थो, जेको उते मच्छी मारे थो। ॿी ॻाल्हि जेकॾहिं को उन्हनि में हर्डल पैदा करे थो त गवर्नमेंट वटि जेकॾहिं का शिकायत अचे थी त फलाणी ढंढ ते को वॾेरो, को पावरफुल माण्हू, को MPA कंहिंखे मच्छी मारणु नथो ॾिए त सिंध गवर्नमेंट उन जे अगेंस्ट असांजो डिप्टी डायरेक्टर वञी करे उते एक्शन उनजी खणे थो। छो त सॼी फिशिंग जेका आहे उहा हींअर असां फ्री करे छॾी आहे। कंहिं फिशिंग ते बि को तव्हां ॾिठो हूंदो त अॻु में चोटियारियूं ढंढ हूंदी हुई, उन ते कोन करणु ॾींदा हुआ फिशिंग। 0 पॉइंट बदीन, हा, 0 पॉइंट बदीन ते एॾो वॾो आज़ार हूंदो हो जो ग़रीब माण्हू सोचे बि कोन सघंदो हो त असीं उते का फिशिंग करे सघंदा हुआसीं। इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई जंहिं कॉन्ट्रैक्ट सिस्टम ख़तमु करे फ्री फिशिंग जो राइट ॾिनो आम मलाह खे। यकीनन तव्हां 2 क़दम अॻिते विया आहियो, किथे न किथे को न को मसइलो हूंदो, पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेके क़दम असीं अॻियां विया आहियूं उन्हनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे त असीं पहिरीं खां केतिरो अॻियां विया आहियूं। यकीनन किथे हिकिड़ो 2 केस अहिड़ो थी सघे थो जिते कंहिं मलाह सां, कंहिं फिशरमैन सां का ज़्यादती थी हुजे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट प्रैक्टिकली कमु करे हुननि खे पंहिंजा राइट्स ॾिना आहिनि। यूरोपियन यूनियन असांजी जेको फिशिंग स्टैंडर्ड हो या जेका मच्छी मारण जो तरीक़ो हुयो ऐं उनखे जेको आहे प्रिज़र्व करण जो तरीक़ो, उन ते काफ़ी उन जा तहफ़ुज़ात हुआ, ऑब्जेक्शन्स हुआ। सिंध हुकूमत उहे एतिराज़ ख़तमु करण में केतिरो कामयाबु रही आहे ऐं उन्हनि जा जेके एतिराज़ हुआ उहे कहिड़ा हुआ ऐं उन ख़तमु थियण सां सिंध फिशरीज़ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? हुननि जो एतिराज़ हुआ जेको असांजो मच्छी मारण जो तरीक़ेकार उन ते एतिराज़ हुआ। हुननि जो हो त मच्छी जेकॾहिं का शिकार थिए थी, मच्छी जेकॾहिं तव्हां खणो था त उहो समुंड मां जेकॾहिं डायरेक्ट अची असांजी वुड ते, काठ ते लॻे थी, जेका असांजी ॿेड़ी काठ जी आहे, इन मां कंटेमिनेशन थिए थी, त उहा हुजणु घुरिजे प्लास्टिक जे पैकेट्स में। त उहे सिंध गवर्नमेंट हुननि खे प्लास्टिक जा पैकेट्स फ़राहम कया, नेट्स फ़राहम कई, आइस बॉक्सिस फ़राहम कई, फाइबर जो नयूं ॿेड़ियूं फिशरमैन खे ॾिनई त उहो फाइबर जी ॿेड़ी अची अल्टरनेट वठे असांजी काठ जी ॿेड़ी जे। त इहे जेके ऐं फिश ते कराची फिश हार्बर खे पूरे खे जिते मच्छी जी मार्केट हुई उनखे रेनोवेशन कयो वियो त भाउ मच्छी जेकॾहिं अचे त रखिजे किथे, स्टोरेज कहिड़े हवाले सां कजे, नीलाम कहिड़े हवाले सां थिए गाॾियुनि में। त इहो सॼो सिस्टम रेनोवेट करणु, उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट आइस बॉक्सिस ॾियणु या रिआयती रेटनि ते इहे शयूं ॾियणु, इन जे करे यूरोपीय यूनियन जो बैन लिफ्ट थी वियो ऐं उन जे लिफ्ट थियण जे करे आम फ़ाइदो जेको आम माहीगीर खे थियो। सिंध ऐं बलूचिस्तान जे मुहाणनि जो समुंड में अक्सर तकरार हूंदो आहे मच्छी मारण खां, ऐं बलूचिस्तान वारा केतिरी ज्यादती करे हलिया वेंदा आहिनि। ॿियो इशू जेको आहे त इंडियन बॉर्डर सां केतिरा ई जेके आहिनि भाईगीर मुहाणा खयों हलिया वञनि था। 18 अमेंडमेंट खां पोइ फिशरीज बि डिवॉल्व थियो आहे, काफ़ी जेको आहे सो सिंध हुकूमत खे अख़्तियार मिलिया आहिनि। इन सिलसिले में तव्हां छा पिया कयो? ॾिसो, असां वटि समुंड में बॉर्डर्स लाइन का छिकियल कोन्हे का। असांजो मलाह कॾहिं ग़लती मंझि हलियो थो वञे बॉर्डर जे हुन पासे,
पोइ असां इंटीरियर मिनिस्ट्री खे लिखंदा आहियूं फेडरल गवर्नमेंट खे त इन में पंहिंजो रोल प्ले करे ऐं उते असांजे मल्हानि जी अर्ली जेका रिकवरी आहे उहा मुमकिन ठाहे। पोइ दफ़े जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई तॾहिं त थोरो जल्दी एक्शन थींदो हो। हिन दफ़े बदकिस्मती सां मुंहिंजी 2-3 दफ़ा ख़तो किताबत थी आहे चौधरी निसार सां, पर उन में हुननि थोरी डिले कई आहे। असांजी कोशिशि इहा आहे त उन्हनि जी रिकवरी जल्दी खां जल्दी मुमकिन बनाई वञे असांजे फिशरमैन जी, पर अगेन असांखे फेडरल गवर्नमेंट सां वञिणो पवंदो आहे। बलोचिस्तान जा फिशरमैन कॾहिं सिंध जी हदनि में अची शिकार करे वेंदा आहिनि, कॾहिं सिंध जा फिशरमैन वञी बलोचिस्तान जी हदनि में शिकार कंदा आहिनि। इहो कंटेंशन पियो हलंदो आहे त बलोचिस्तान जो फिशरमैन असांजे हद में शिकार करे वियो, असांजो फिशरमैन वञी बलोचिस्तान जी हद में शिकार करे हलियो आयो। पर ए सच उन में अञा एॾी वॾी को अलाह जो कर्मा प्रॉब्लम कोन्हे को, छो त बलोचिस्तान बि सिंध पाकिस्तान जो हिकिड़ो सूबो आहे ऐं सिंध बि हिकिड़ो पाकिस्तान जो सूबो आहे। कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त असांजो फिशरमैन कंहिं ॿिए जी हद में दाख़िल न थिए। रिसेंटली असां हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो आहे जेको करणु वञूं पिया, उन में इहो आहे त असीं हुननि खे थ्रू सैटेलाइट जी सिस्टम ॾियूं, जीअं हू जीअं ई पंहिंजी हद हुननि जी ख़तमु थिए त हुननि खे इंडिकेट थिए त हू बलोचिस्तान जी हद में दाख़िल थियनि पिया या इंडियन बॉर्डर्स में दाख़िल थियनि पिया। इन ते असांजी वर्किंग हले पई कि टेक्नोलॉजी जे थ्रू हुननि खे अहिड़ो हिकिड़ो सिस्टम ॾेई वञूं जेको हुननि खे इंडिकेट करे त भाउ तव्हां पंहिंजी हदूं उड़ांगे रहिया आहियो। नाज़रीन, वठूं था हिकु ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जाम ख़ान शोर साहब सां असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं जाम ख़ान शोर साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। जाम ख़ान, तव्हां वटि हिकिड़ो ॿियो महकमो बि आहे, लाइव स्ट्राइक पोल्ट्री। इन सिलसिले में छा पिया कयो ऐं पोल्ट्री डेवलपमेंट ऐं जेको आहे सो लाइव स्टॉक में पोएं दौर में त काफ़ी करप्शन थी, इलाही शिकायतूं मिलियूं ऐं का फार्मिंग में का एॾी वॾी इर्तका कोन थी सघी, पर तव्हां हाणे आया आहियो, 1 साल खां इहो महकमो तव्हां वटि आहे, तव्हां छा कयो आहे हिन महिल ताईं? तव्हां सुठो क्वेश्चन कयो आहे लाइव स्टॉक जे हवाले सां। ऐं असांजी आउं पाण हिकिड़ो फार्मर आहियां ऐं अॼु खां न अबनि ॾाॾनि खां वठी असांजो पंहिंजो हिकिड़ो सिंधी माण्हू जीअं मालवंद माण्हू आहिनि त शोरो बि हिकिड़ो पंहिंजो हुनजो माल सां तमामु घणो लॻाव रहियो आहे शोरे जो। ऐं जेके बि दरिया जी कंदी सां क़ौमूं वेठियूं आहिनि, जेको बि सिंधी माण्हू आहे उनजो माल ऐं ज़राअत सां हिकिड़ो तालुक़ु आहे, हिकिड़ो रिश्तो आहे, जीन में हुनजे रत में इहो शामिलु आहे। हिकिड़ी इंडिजीनियस ब्रीड्स आहिनि असांजूं, ॿियूं क्रॉस ब्रीड्स आहिनि, टियूं प्योरली उहे ब्रीड्स आहिनि जेके असां इम्पोर्ट कयूं आहिनि या ॿाहिरां आयूं आहिनि। इंडिजीनियस ब्रीड्स जेके असां वटि आहिनि जंहिंमें रेड सिंधी काओ असांजी आहे, ॻाढ़ी मलीरी ढगी आहे, थरी असांजी ढगी आहे, असांजी कुंडी जेका मेंह आहे। हाणे उन में बदकिस्मती सां तव्हां जीअं मूं ॿुधायो त रिसर्च न थियण जे करे उन्हनि जी प्रोडक्शन तमामु घटिजी वई आहे, इलाही सारी। असां वटि खीर जी खपत तमामु घणी आहे। हाणे जेका असांजी इंडिजीनियस ब्रीड आहे उहा उन शइ खे खीर जी खपत खे पूरो करे न पई सघे। ऐं स्पेशली जेका असांजी मेंह आहे उहा हाणे इकनॉमिकल रही कोन्हे। इनपुट कास्ट एतिरी महांगी थी वई आहे उन में जो असांजो जेको भाॻियो आहे उहो उन शइ खे अफोर्ड करे न पियो सघे। ॿियो बदकिस्मती सां असांजे ज़रई सेक्टर खे बैंकिंग साइड खां को लोन बि कोन पियो मिले, छो त हाणे जेकर खीर जी प्रोडक्शन असां इंडिजीनियस ब्रीड खे पंहिंजी खे ख़राबु न करियूं, उनखे प्योर ई रहणु ॾियूं। जेके 60 लख असांजूं ढगियूं क्रॉस ब्रीड्स आहिनि जिन जी ख़बर कोन्हे का, जेके नॉन डिस्क्रिप्टिव ब्रीड्स था चवनि, उन ते छो न कमु कजे? त आर्टिफिशियल इंसीमिनेशन जे थ्रू, जंहिं हथरादू ॿिज जे थ्रू असांजी इहा कोशिशि आहे त असां उन में नवां जेके एडवांस ॿिज आहिनि, जेके खीर ॾियण वारा गोश्त ॾियण वारा ॿिज आहिनि, जीअं हॉल्स्टीन फ्रीज़न आहे, उन जा ॿिज रखूं ऐं उन मां क्रॉस ब्रीड मां जेको असांजो F1 निकिरे, जेको नई नस्ल अचे उहा खीर ॾियण वारी हुजे। हिकिड़ो तरीक़ेकार उनखे असां फॉलो कयो, इंडिजीनियस ब्रीड खे पंहिंजे ते रिसर्च कयूं, जेका असांजी नॉन डिस्क्रिप्टिव ब्रीड आहे जंहिंजी तमामु वॾी पॉपुलेशन आहे 60 लख जे क़रीब, उन पॉपुलेशन में असीं क्रॉस ब्रीड करे ऐं हुन मां एडवांस ॿिज रखी हुन मां असीं
फ़ाइदो वठूं जीअं असांजो गोश्त जी प्रोडक्शन वधे ऐं खीर जी प्रोडक्शन वधे? असीं इन्हनि टिनी शोबनि में पोल्ट्री, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ में ॾिसूं था त पंजाब असां खां काफ़ी अॻिते आहे। उन मुक़ाबले में असां काफ़ी पोइते आहियूं। हिकु ॻाल्हि ॿी, अवाम जूं सॼियूं नज़रूं हुकूमत में हूंदियूं आहिनि। असां जॾहिं डिमांड एंड सप्लाई जी थ्योरी खे ॾिसूं था त हिते डिमांड त काफ़ी आहे सिंध में, पर सप्लाई वारो जेको मामिलो आहे उहो ॾाढो बुहरान जो शिकार आहे। हुकूमत छा इन सिलसिले में का ज़िम्मेवारी महसूसु करे थी? ॾिसो, जेकॾहिं तव्हां फिशरीज़ जे हवाले सां ॻाल्हाईंदा त पंजाब में समुंड आहे कोन, फिशरीज़ में असीं तमामु अॻिते आहियूं। लाइव स्टॉक जे हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त हुननि वटि असां मेन जेको मसइलो हो, उहो मेन मसइलो इहो रहियो आहे त असां वटि ह्यूमन रिसोर्स तयारु। पंजाब में जेको युवाज़ आहे, लाहौर यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी साइंसिस, उहा तव्हांखे ख़बर आहे त सदी पहिरीं उनजो बुनियादु पइजी वियो। अॼु खां 50 साल पहिरीं हुननि यूनिवर्सिटी तयारु करे छॾी हुई असां खां। ब्रिटिश दौर में हुननि वटि उहो घोड़ा कॉलेज हूंदो हो जेके हुननि यूनिवर्सिटी हली कई। असां वटि अञा ताईं यूनिवर्सिटी कोन्हे को। पोइ दफ़े पीपुल्स पार्टी जे दौर में अची यूनिवर्सिटी असां बुनियादु विधो आहे। जॾहिं तव्हां वटि ह्यूमन रिसोर्स माण्हू ई न हूंदा ट्रेंड, तव्हां कीअं रिसर्च ते कमु करे सघंदा, कीअं तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट्स खे बहितर, जॾहिं तव्हां ह्यूमन रिसोर्स ई न हूंदो आहे। त मेन प्रॉब्लम असां ह्यूमन रिसोर्स जो रहियो आहे। असां वटि उन लेवल जो ह्यूमन रिसोर्स तयारु ई न थी सघियो। उन खां पोइ यकीनन जेको बि असां वटि ह्यूमन रिसोर्स हो, असांजी हिकिड़ी फैकल्टी आहे टनोजाम में, जितां असांजो ह्यूमन रिसोर्स तयारु थियो। जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी, हाणे असांजी या त यूनिवर्सिटी कंप्लीट थिए, उन खां पोइ रिसर्च जो कमु असांजो पैरेलल इन ते हले। तमामु वॾो पोटेंशियल आहे सिंध में। 4.5 करोड़ जे क़रीब तव्हांजी पॉपुलेशन आहे लाइव स्टॉक जी। $650 मिलियन जे क़रीब तव्हांजी फिशरीज़ जी टोटल प्रोडक्शन आहे सिंध जी, जेका न हुजण जे बराबरि आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे कंपेयर कयो था ॿियनि दुनिया जे मुल्कनि सां, असां जेतिरो कोस्ट रखंदड़ थाईलैंड ऐं वियतनाम अरबे डॉलर्स जी एक्सपोर्ट्स कनि था। असांजी एक्सपोर्ट्स सिर्फ़ु $350 मिलियन आहे। इन में जेका मेन वजह असांजी एक्सपोर्ट्स जो घटि हुजणु आहे, उन जी मेन वजह इहा आहे त असां मॉडर्न टेक्निक्स एडॉप्ट न कयूं आहिनि। असां पंहिंजी मच्छीअ जो जेको ॿिज मारियूं था, इवन चांवर जे दाणे जेतिरो असां पंहिंजे मच्छीअ जो ॿिज मारे था छॾियूं, जंहिं ते अची पोइ दफ़े पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट लेजिस्लेशन करे उन ते खे बैन कयो आहे। इहे हिकिड़ा अहिड़ा क़दम, हाणे उन बैन थियण जे करे ॿियो हीउ जेको सीज़न, हिन सीज़न जुलाई जे महीने में बि फिशिंग जो असांजो बैन पियल आहे, त ब्रीडिंग सीज़न आहे। त असांजो फिशिंग साइड ते फिशरीज़ जे हवाले सां कोशिशि इहा आहे त इन नेट ते जेको बैन जेको आहे उनखे इम्प्लीमेंट करायूं लेटर एंड स्पिट्स सां गॾु। उन खां पोइ असीं प्राइवेट सेक्टर खे इनकरेज करियूं फिशरी सेक्टर में अचे, ऐं प्राइवेट फार्म्स जेके आहिनि उन्हनि खे, असांजे जेके हैचरीज़ आहिनि उहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां पोइ ख़बर कोन थी पए त हुननि जी फंडिंग जेका आहे उहा असांजी आहे त इहे जेके हूंदियूं हुयूं, जेके जिन खे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट डेवोल्यूशन खां पोइ उन्हनि जी जेका एफिशिएंसी हुई बैडली हिट थी हुई। ठीकु आहे, हुननि जा फाइनेंशियल रिसोर्सिस कर्टेल थिया। असांजो त उन्हनि खे असीं एम्पावर करे जीअं फिश जो ॿिज जेको आहे उहो आम फार्मर ताईं पुॼायूं, इहा असांजी कोशिशि आहे। लाइव स्टॉक में असांजी कोशिशि इहा आहे त मॉडर्न टेक्निक्स सां गॾु असांजी यूनिवर्सिटी पंहिंजी तयारु थी वञे हली। इंडिजीनियस ब्रीड जेका सिंधी ब्रीड आहे उन ते रिसर्च जो कमु हले। पैरेलल जेको आहे असीं आर्टिफिशियल इंसीमिनेशन जे थ्रू जेके 60 लख असां वटि कैटल्स आहिनि, ढगी जेका 60 लख आहे, उन में असीं आर्टिफिशियल इंसीमिनेशन जे थ्रू एडवांस ॿिज जेके आहिनि खीर वारा, गोश्त वारा, उहा रखी वञूं, जीअं असीं आईंदा 4-5 सालनि में खीर ऐं गोश्त जो टारगेट अचीव करे सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुआ जाम ख़ान शोरो साहब, सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी दिलि कासमाबाद मां MPA इलेक्ट थिया आहिनि पीपुल्स पार्टी जे टिकट ते, ऐं सूबाई वज़ीर लाइव स्टॉक, फिशरीज़ ऐं पोल्ट्री डेवलपमेंट आहिनि। सुभाणे मिलंदासीं हिकु नए महिमान, नई शख़्सियत सां। इजाज़त, अल्लाह भाई।